खबर शामिल कंदासीं ठटे खां सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी पारा केटी बंदर जो दौरो बरसात मुतासिरन सां मुलाक़ात कई। लगातार पवंदड़ बरसात सबब काफ़ी नुक़सान पहुतो आहे। अली हसन ज़रदारी जो इहो चवणु आहे ज़राअत खे बि नुक़सान पहुतो आहे। सिंध हुकूमत मुतासिरन जी हर मुमकिन मदद कंदी। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त क़यादत चूंडियल नुमाइंदनि खे आवाम सां गॾु रहण जो हिदायतूं ॾिनियूं आहिनि। साहिली ऐं कोहिस्तान पट्टी जे माण्हुनि खे अकेलो न छॾिबो, कोताही बर्दाश्त न कबी। अव्हां खे अपडेट कयूं पिया। ठटो मां सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी पारां केटी बंदर जो दौरो कयो वियो। बरसात मुतासिरन सां मुलाक़ात पिणु कई। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। लगातार पवंदड़ बरसात सबब काफ़ी नुक़सान पहुतो आहे। ज़राअत खे बि नुक़सान पहुतो आहे। सिंध हुकूमत मुतासिरन जी हर मुमकिन मदद कंदी। सूबाई वज़ीर जो चवणु आहे क़यादत चूंडियल नुमाइंदनि खे आवाम सां गॾु रहण जूं हिदायतूं ॾिनियूं आहिनि। साहिली ऐं कोहिस्तान पट्टी जे माण्हुनि खे अकेलो न छॾिबो, कोताही बर्दाश्त न कबी। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। ठटे खां सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी पारां केटी बंदर जो दौरो बरसात मुतासिरन सां मुलाक़ात कई आहे। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। लगातार पवंदड़ बरसात सबब काफ़ी नुक़सान पहुतो आहे।